पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर हाउस से अगवान सैयद जाहिद हुसैन शाह बुखारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी, सिंध बड़े वजीर सैयद मुराद अली शाह समेत वी क़यादत के सखर में योम मई के प्रोग्राम में शिरकत करण ते खेन भली कार चवंदे योम मई मजदूरनि जे आलमी ॾींहं जे सिलसिले में पीपी ऑफिस लेबर कॉलोनी सखर में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त सखर समेत मुल्क के पोरियतनि के सलाम पेश कयां थो, जेके ॾींहुं राति सर्दी गर्मी में पंहिंजे बछड़नि की किफ़ालत लाइ सख्त पोरियो कनि था। अल्लाह पाक बि मज़दूर के पंहिंजो दोस्त सॾियो आहे। इन मां साबित थियो त मज़दूर जी अज़मत वॾी आहे, जॾहिं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनबे फरमायो आहे त मज़दूर के पोरे जी रक़म उन जे पघर सुकण खां अॻु ॾिनी वञे। बादशाह बुखारी, सदर पाकिस्तान आसिफ अली जरदारी, वज़ीर आज़म पाकिस्तान मियां मोहम्मद शहबाज शरीफ, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी, सिंध वॾे वज़ीर ऐं ॿियनि खे अपील कई आहे त मौजूदा महांगाई के नज़र में रखंदे सरकारी ऐं गैर सरकारी इदारनि कारखाननि में मज़दूरी कंदड़ पोरियतनि जे उजरत में इज़ाफ़ो कयो वञे त जीअं पोरियत पंहिंजो घर भातियुनि जूं घुर्जूं पूरियूं करे सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।